रॉकेट लॉन्चर नाहन हुंदा, उन्हनि वटि खुफिया एजेंसियूं नाहन हुंदियूं, ड्रोन नाहन हुंदा। अल्लाह जी फौज वटि उहो कमाल हूंदो आहे जेको रब जी कुदरत जी तरफ़ां उन्हनि खे मिलंदो आहे। पोइ वेठो जान आर्मी जो चीफ बगदाद में हुजे, दादूअ में को सुन्नी के परेशानी में पवे तो वो आर्मी चीफ अहले सुन्नत व जमात जो रब जी फौज जो दस्तगीर पीरान पीर वो दादूअ में अची भी सके थो, मदद कराए भी सके थो ऐं आंगुर जे इशारे सां दुश्मननि खे गिराए। मेरा दोस्तों, अल्लाह का दुआ है जनी नूरानी महफिल सजाई आ, मेहनत कई आ, कोशिश कई आ, जानी माली तावन कयो आ। अवलीन उन्हनि जे लाइ दुआ है जन असां खे अल्लाह जे कामिल वलियन जे ज़िक्र, असहाबन ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॿुधण जे लाइ हिते जमा थियण जी असां खे सआदत बख़्शी आहे। अल्लाह उन्हनि खे शादी आबाद फरमाईंदो। मूंखां अॻ में तव्हां साहिबज़ादा साहब जो ख़िताब सिमात कयो। अल्हम्दुलिल्लाह हज़रत मुफ़स्सिर कुरान हाजी इदरीस डायरी दामत बरकातुहुल आलिया असां अहले सुन्नत व जमात जो अहले सिंध जो सरमायो आहे ऐं उन्हनि जूं बेशुमार ख़िदमतूं अहले सुन्नत व जमात जे लाइ आहिनि। इन दौर में रुगी हाजी साहब जेको कुरान मजीद जो तफ़सीर लिखियो आहे सो ई असांजे लाइ तमामु वॾी नेमत आहे। सिंधी बोली में, सिंधी ज़बान में केड़े मसलक वारो हुजे अॼु ताईं कुरान जो पूरो तफ़सीर नाहे लिखियो। इहो हाजी साहब जो असां सुन्नियुनि जे मथां एहसान आहे ऐं इहो एहसान क़यामत ताईं असां ॻायूं त ॻाए न सघूं। अल्लाह हाजी साहब जी सेहत सलामत रखे, उन्हनि जो सायो असांजे मथां क़ाइम ऐं दाइम रखे। सदन जा साहिबज़ादा सदन जी सीरत ते हलण वारा नेक साले आहिनि। अल्लाह उन्हनि जे आवाज़ में मज़ीद तासीर पैदा फरमाए, उन्हनि खे अल्लाह ताला उन्हनि जे इल्म में अमल में मज़ीद इज़ाफ़ो फरमाए। फ़कीर तव्हां जे साम्हूं सूरह फतह जूं 3 आयतूं तिलावत कयूं। उन्हनि मुबारक आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे वलियन जो भी शान बयान कयो आ, मदीने वारे साईं जे असहाबन जो भी शान बयान कयो आ, तो वरी अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो भी जिक्र कयो वरी जो सुभान अल्लाह। इन्हनि आयतुनि में तोखे मुस्तफ़ा करीम जे बचड़न जो भी शान ॿुधण में मिलंदो। अहल बैतन जो भी जिक्र आ, जे इमाम हुसैन जो जिक्र आहे त इन्हनि आयतुनि में तोखे इमाम हसन जो भी जिक्र मिलंदो। वरी जो सुभान अल्लाह। ये सफ़ा खुमारिया वेठा आयो जा ऐं काइम अली शाह याद आयो तो सफ़ा खुमारिया वेठा आयो जा। साईं सीट रही छॾे वियो त अञा उनखे याद कयो वेठा आहियो। चओ सुभान अल्लाह। ख़बर पवे त मल्हार चौक वारा सुजाग आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह जो पाक कलाम तो फरमाए, रब फरमायो वलिल्लाहि जुनूदुस समावाति वल अर्द। ऐं अल्लाह जे लाइ आहिनि जेकी ज़मीनुनि ऐं आसमाननि जा लश्कर वारा। ज़मीन जा लश्कर, आसमान जा लश्कर अल्लाह जा आहिनि। वकान अल्लाहु अज़ीज़न हकीमा। बेशक अल्लाह ताला गालिब ऐं हिकमत वारो रब आहे। जुनूद मां मुराद छा आहे? जुनूद छा के सॾींदा आहिनि? लफ्ज़ी माना जुनूद जी आहे लश्कर। को टोलो अचे, को लश्कर अचे,
को सही मुझा के काफिले की सूरत में कहते हमला आवर थे हर के फौज जेके असा सलींदा आहियूं आर्मी सलींदा आहियूं फौज सलींदा आहियूं केड़े लश्कर की सूरत में कहते हमले करण जे ला को बुनियादी तौर ते मामलात के संभालण जे ला हिकड़ो कानून ठहल है उन मुताबिक दुनिया में कम करण जे ला जेका हिकड़ी बड़ी फौज हुजे लश्कर हुजे मानन जो मजमूओ हुजे उनके अरबी बोली में जुनूद सॾबो आहे मानन जा पांजा लश्कर हैं हर कौम जो पांजो लश्कर आ हर इंसान जो पांजो लश्कर आ हर मुल्क जो पांजो लश्कर आ आर्मी आ असा चवंदा आहियूं बाबा असा जे पाक फौज काबिल इज्जत आहे पाकिस्तान जी आर्मी जेका पाकिस्तान की हिफाजत थी करे पाकिस्तान जिला बॉर्डर ते अंदरूनी बैरूनी खतरन का पाकिस्तान की मुहाफिजत थी करे केडी मल सही मुजा हथियारन जे सूरत में केडी मल पोशीदा सूरतन में जे पोशीदा हमला कया वजन त पोशीदा आईएसआई वाला असा जी लिकल खुफिया एजेंसी आहे आर्मी जो हिस्सो वो उनन सा विड़ंदी जेके लिकी लिकी हमलो था कन हिकड़ा बॉर्डर ते जाहिर ज़ुहूर दुश्मन विड़ंदा 24 कलाक केडी न केडी मल मोदी के बुखार चढ़े तो पाकिस्तानी फौज का मार खाइण जो नचे सुभान अल्लाह केडी मल कश्मीर दे केडी मल सियालकोट दे केडी मल वाघा बॉर्डर दे केडी न केडी मल निकरी दा जन हेरा पाकिस्तान जी पाक फौज जो मोचड़ो लगे तो वरी चुप दी अल्लाह हिफाजत फरमाइंदो असांजी पाक फौज जी पाक फौज आहे असांजो मुल्क हले पियो न त इहो ई मुल्क आहे तोखे तर्फानाइज़ेशन मिली हुई हिकिड़ो मौलवी निकितो मुल्लो जिन पाकिस्तान जा फौजी मरन था उन्हनि खे शहीद न चइबो इन ड्रोन हमले में को कुत्तो मरे उनखे शहीद चवंदासीं अज वरी वो सागियो मुल्लो थियो सो तो चवे त इमरान खान या पाक फौज असा जी हिमायत करे न त पाकिस्तान में उनन जो हशर वो कना थी जो अफगानिस्तान में उनन जी हुकूमत जो कयो वियो याद रखो असा पाकिस्तानी निंदड़ का ना हूं के मुल्ले जी आंगुर जे इशारे से नचण वारा ना हूं असा जे मुल्क पाकिस्तान जी फौज सा ये दातू जी अवाम गंदो है असा पांजे मुल्क की सरहदुन की हिफाजत करन जानू था असा पांजे वतन जे अंदरूनी बैरूनी मामलात के संभालण जानू था असा पांजे मुल्क पाकिस्तान जे बैरूनी खतरन के भी समझू था अंदरूनी खतरन के भी समझू था पांजी सियासत चमकाइण जे ला को पाकिस्तान जे खिलाफ गालाए बर्दाश्त को न कंदासी इन गाल में हिमायत कयो था कि न कोन था कयो उन मुल्कन जो फौजूं उन जो सरमायो हुंदियूं हन के मुल्क जी फौज उन जो सरमायो हुंदी आ जे फौज मजबूत आ तो उन जो मुल्क मजबूत हुंदो उन जी कौम मजबूत हुंदी सोशल मीडिया जो जमानो थियो आ नौजवान निकता हन अले केड़ा ख्याल भरजंदा आए भी असाने आर्मी के खिलाफ गालाइन पुट इयो आर्मी आहे जे करे अज असा आजादी सा दीन ते अमल करे रहा आयूं नमाज पढ़ी रहा आयूं असा सुन्नी जवान मिलाद पढ़ूं था या रसूल अल्लाह जा नारा हणूं था अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ूं था सुन्नियुन जी मस्जिद में अजान का अग में सलातो सलाम थे तो अल्लाह जी करम नवाजिया मदीने वाले साईं जी नजर आहे ए बि पाक फौज जो एहसान जो असांजे मस्जिदुन में लाउड स्पीकर ते अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जो नारो पियो हले 2009 के का विसरियो ना है मुखे याद आ हिकड़े ॾींहं में लाहौर में असां 2009 में पढ़ंदा हुआसीं हिकड़े ॾींहं में हिकड़ी रात में 9 बम धमाका थिया हुआ तव्हांजे दादू में बम धमाको थियो हुयो कलंदर जी दरगाह ते छा थियो साईं दाता साईं जी दरबार ते छा थियो अब्दुल्ला शाह असाबी जी दरबार ते छा थियो मुसलमानन जे मथा बम धमाका कया विया सुन्नियुन के शहीद करण जी कोशिश कई वई अहले सुन्नत व जमात हक वारे मसलक के मिटाइण जी कोशिश की गई मदीने वाले साईं जी नजर हुई जे अल्लाह ताला जी नजर हुई रब्बे कायनात जो एहसान हुयो जो पाक फौज के जरिए सुन्नियुन के अल्लाह फतेह याबी अता फरमाया
समझो था कि न कोन था समझो असां सियासत के मामलात में कोन ईंदा आहियूं न को मुझे मुर्शिदन करीमन जो वो तरीको आहे असां जो तरीको इश्क मुस्तफा जो दर्स ॾियण आहे पर नाहक गाल न कबी मु अर्ज पे कयो त हर कौम जो लश्कर ऐं उन जी आर्मी हुंदी आ जेका उन जी कौम के प्रोटेक्ट कंदी आ हिफाजत कंदी आ मुल्क जी हिफाजत कंदी आ सरहदुन जी हिफाजत कंदी आ कौमी नजरियन जी हिफाजत कंदी आ कौमी तखय्युलात जी हिफाजत कंदी आ हिकड़ी फौज मुल्कन जी आ हिकड़ी फौज वरी अल्लाह पंहिंजी बनाई आहे वरी जो सुभान अल्लाह मानुन जो फौजूं तो डिठियूं होंदियूं मानुन जो फौजूं बतों जे नजर मां गुजरियूं होंदियूं उहे हथियार जे जोर ते विढ़ंदा आहिनि बमन जे जोर ते मिसाइलन जे जोर ते एटमई सही मुजा धमाकन जे जोर ते विढ़ंदा आहिनि पर जेका अल्लाह जी फौज आ बम न रखंदी आ गोलियूं न रखंदी आ बंदूकूं न रखंदी आ उन्हनि वटि मिसाइल न हूंदा आहिनि रब जी आर्मी वट सही मुजा मिसाइल नाहिन रॉकेट लॉन्चर नाहिन हुंदा उन्हनि वट खुफिया एजेंसियूं नाहिन हुंदियूं ड्रोन नाहिन हुंदा अल्लाह जी फौज वट वो कमाल हुंदो आ जेको रब जी कुदरत जी तरफां उन्हनि खे मिलंदो आ पोइ वेठो जान आर्मी जो चीफ बगदाद में हुजे दादूअ में को सुन्नी के परेशानी में पवे तो वो आर्मी चीफ आले सुन्नत व जमात जो रब जी फौज जो दस्तगीर पीराने पीर वो दादूअ में अची भी सके थो मदद काए भी सके थो ऐं आंगुर जे इशारे सां दुश्मनन खे गिराए तुझो पीर मोजो पीर तुझो पीर मोजो पीर सुभान अल्लाह समझ में अचे थी गाल रे कोन करे सुभान अल्लाह एकड़ी आर्मी अल्लाह जी आ उन जे मुकाबले में वेर शैतान ब आर्मी ठाही आ कुरान में लिखियल कुरान पढ़ी बुधाई हिंदुस्तान के अवल मिसालन सा समझाया ये दिमाग में ता के गाल वेई वने तो पूरी कुरान पढ़ जो मजो ईंदो सुभान अल्लाह निड़ी मुंजी बैठी भैया सुभान अल्लाह मला चौक वारन जी नथी निकले सुभान अल्लाह समझो था कि न कोन था समझो आर्मी मुल्कन जी हुंदी आ उन में कमांडर हुंदो आ उन में साईं मुंजा एकड़ो चीफ हुंदो आ कर्नल हुंदो आ जनरल हुंदो आ ब्रिगेडियर हुंदो आ साईं मुंजा के दस्ते जो अगवान आ 60 माण्हुनि जे दस्ते जो अगवान आ हे साईं मुंजा 100 माण्हुनि जे दस्ते जो अगवान आ दस्ता कजी ब्रिगेड ठहंदी आ हे बाबा ब्रिगेडियर आ हे ब्रिगेड जो अगवान आ उन जे मथा आर्मी चीफ हुंदो आ अगवान हुंदो अल्लाह जी फौज अल्लाह जी आर्मी जमीन ते के आर्मी उन आर्मी के अल्लाह जा कामिल वली सॾबो आहे अल्लाह जा वली अल्लाह जे टोले वारा आहिन हिज़्बुल्लाह आहिन रब जे लश्कर वारा आहिन अल्लाह जे आर्मी हुआ है जंहिंजी अगवानी अल्लाह अब्दालन जे ज़रिए कई आहे को गौसा को कुतुबा को कलंदरा को औतादा को अब्दाला के नुजबा आहिन के उकबा आहिन के कलंदर आहिन केड़े केड़े दर्जे ते फाइज आहिन तन के अगवानी करण वारो गौसुल आजम दस्तगीर पीराने पीरा दस्तगीर जे मथा अल्लाह ताला मुकर्रर कयो वा हजरते हैदरे करार शेरे खुदा नबी जो बिरादर असदुल्लाह गालिब वलियन जो इमाम वलियन जो अगवान सुहणो मौला अली आहे नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह विलायत मिलंदी आ त दस्तगीर जे ज़रिए अली जे तरता मिलंदी आहे अब खबर पई विलायत जा सर्टिफिकेट विराइबा आहिनि
विलायत जा दस्तावेज लिखबा हिन रजिस्टर दस्तगीर जे हथ में होंदो आ अली जे तर ते खणी विंदो आ पर गाल मुकम्मल न थी आ परमिशन मुस्तफा जे दर ता मिलंदी आ अली के मुस्तफा जे दर ते वणो पवंदो आ पर महबूब जे दर ते सिफारिश करण वारो अली जे तरफा लिस्ट पेश करण वारो नबी वट विलायत जा चिट्ठा हासिल करण वारो बियो कोन मुर्शिदन जो मुर्शिद सुनो अबू बकर सिद्दीक हुंदो आहे समझ में आई गाल के न कौन आई अल्लाह जो कुरान तो फरमाए मुकाबले में शैतान पांजी फौज लाथी शैतान पांजी फौज लाथी इस्तहवज़ अलैहिम शैतान फअनसाहुम ज़िक्रुल्लाह शैतान आयो गलबे हासिल करण जेला पंजा छाड़ता वठी इन नियत सां त उन्हनि खां अल्लाह जो ज़िक्र विसारे रब जी याद विसारे वलियन के रब खां परे करे अल्लाह वारन के रब खां परे करे पर जेको छिड़ी वने जेको रब जी याद खां परे थी वने उलाइक हिज़्बु शैतान ये शैतान जे टोले वारा हिन अला इन हिज़्ब शैतान हुमुल खासिरून शैतान जो लश्कर सदाई धूड़ पाइंदो खसारे में हुंदो कामयाब न थींदो कामयाब थींदो आ त अल्लाह जो लश्कर कामयाब थींदो सुभान अल्लाह रब जो लश्कर केड़ो आ अल्लाह जे कुरान फरमायो दुरूद शरीफ पढ़ो तो बुधाया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या बे काब ज़बान खामोश न रहे मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब सुभान अल्लाह रब जे कलाम फरमायो अल्लाह जे कुरान फरमायो त अल्लाह जो लश्कर केड़ो आ रब फरमायो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर मन हाद्दल्लाह व रसूलहू जो सुभान अल्लाह कोई मानो जेके अल्लाह ते ईमान आणींदा हिन रब ते ईमान आणन आखिरत जे ॾींहं ते ईमान आणन ओ मुंहिंजा महबूब ओ उहे माण्हू जॾहिं तो ते ईमान आंदो उन्हनि माण्हुनि जी मुखालिफ़त था कनि उन्हनि खां परे था भॼनि उन्हनि खां दूर था हटनि उन्हनि सां जंग था कनि जन अल्लाह सां ऐं उन जे रसूल सां मुहादो अटकायो आहे उन्हनि जो कम इहो आहे त उहे अल्लाह ताला ऐं रब जे रसूल जे दुश्मन सां मुक़ाबिलो कंदा आहिनि उन्हनि जे साम्हूं अचे बीठा ईंदा आहिनि मन हादल्लाह व रसूलहू जेके अल्लाह जे रसूल जी पैरवी का हटी विया अल्लाह जी दुश्मनी इख्तियार कयुनि ईमान वारा जन रब ते ईमान आंदो आखिरत ते ईमान आंदो थकरी विया हुजो त ॻाल्हि कयो दुआ घुरी छॾियो साहिबजादो साहब बेहतरीन तकरीर करे तव्हांखे ॿुधायो वियो
मुझे तकलीफ बुधण जला दिल खपे यार मोहब्बत ना है तो वापस मोटी वजो दुआ हेरे ध्यान दे मुड़े को मानु सामो वेठो जे वरी हेडे ओडे दिसे मजो कोन ईंदो आ तकलीफ जो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह जो कुरान तो फरमाए रब जी आर्मी के रिया अल्लाह जो लश्कर केड़ो आ गौर साबुदो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर ओ मुझा महबूब तुम न लहंदे उन्हनि के जन अल्लाह ते ईमान आंदो आखिरत ते ईमान आंदो युवातून मन उन्हनि माण्हुनि खे दोस्त न बणाईंदा जेके अल्लाह जा दुश्मन बणजी विया रसूलुल्लाह जा दुश्मन बणजी विया उन्हनि सां यारी नाहिन रखंदा रब जी आर्मी रब जो लश्कर अल्लाह वारा कॾहिं मदीने वारे साईं जे दुश्मननि सां यारियूं नाहिन रखंदा उन्हनि सां गॾिजी वञी वेही शहर दादू में बाबा कारोबार करणो आहे छा कयूं कारोबार करणो आहे उन्हनि सां वेही कचहरियूं करी उन्हनि जूं दावतूं करी उन्हनि खे मानीअ ते घुराई उन्हनि सां ख़ुशगपियूं लड़ाई उन्हनि सां वेही से मुंहिंजा मुआइदा कंदो वती उहो नबीअ जो दुश्मन वेठो हुजे नबीअ खे घटि वधि ॻाल्हाईंदो वठे तूं वरी उन सां यारी रखी मुंहिंजो मुर्शिद मिठो पीर फरमाईंदो आहे त जेको नबीअ जो दुश्मन आहे उन सां गॾु वेहण त परे जी उनजे मुंह में चिताएब न दिसंदा कयो अरे तोखे पंहिंजे पीउ जो दुश्मन नथो वणे त नबीअ जे दुश्मन सां यारी छो थो रखी यारी रखणी अथई त उन सां रख जंहिंजो नारो लबैक या रसूल अल्लाह जेको या रसूल अल्लाह चवे जेको नबीअ सां मोहब्बत रखे महबूब जी उल्फत रखे जंहिंजी मोहब्बत आल बैतन सां हुजे जंहिंजी मोहब्बत हसन हुसैन सां हुजे यजीदी टोले वारनि सां यारी नाहे रखबी ओ जेके यजीद जिंदाबाद जा नारा हणनि अल्लाह वारा उन्हनि सां यारी नाहिन रखंदा हिकड़ा वरी अबू बकर खे गारियूं ॾींदा वतन सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हाईंदा वतन असहाबनि खे नाशाइस्ता ॻाल्हाइनि अल्लाह जे लश्कर वारा रब जी आर्मी वारा उन्हनि सां बि यारी नाहिन रखंदा यारी नाहिन रखंदा संगत नाहिन रखंदा यारी उन्हनि सां रखबी आहे जेको अबू बकर सां बि प्यार कंदो आहे त अलीअ सां बि प्यार कंदो आहे छो त अली मुंहिंजे लजपाल नबीअ जो बिरादर आहे प्यारो आहे त अबू बकर बि मुंहिंजे लजपाल नबीअ जो ख़ातिम आहे त महबूब जो महबूब सुभान अल्लाह नबी सुने के जन सां प्यार हुए भरे ध्यान ॾियो हिकड़ो घणी का घणी मोहब्बत चंद माण्हुनि सां महबूबन करीमन खे मोहब्बत हुई चंद माण्हू हुया जन सां महबूबन करीमन खे सख्त मोहब्बत हुई हिकड़ो अबू बकर बी आयशा जो अली चौथी फातिमा पंजो हसन हुसैन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन व अलैहिमुस्सलाम व तस्लीम ये सत माण्हू अहिड़ा आहिनि जिन सां मुंहिंजे लजपाल नबीअ जो सख्त प्यार हुयो सख्त मोहब्बत हुई जितना भी किताब खोल बुखारी खोल मुस्लिम खोल अबू दाऊद खोल नसाई खोल इब्ने माजा खोल मुस्नद अहमद बिन हंबल खोल माजम तबरानी कबीर खोल औसत खोल सगीर
खोल, मुस्नद तयालसी खोल, मुस्नद अबी याला खोल, जितना हदीस जा किताब हैं, जितना सीरत जा किताब हैं, वींदे बुखारी शरीफ इमाम बुखारी का वठी मुझे इमाम अहमद रजा खां बरेलवी रहमतुल्लाह अलैह ताई, अहमद रजा खां मुझे मुर्शिद दिल पर साईं ताई जतरन बुजुर्गन जा किताब खोली दे त महबूब जा प्यारा ये छह नजर ईंदे, हिकड़ो अबू बकर, बी आयशा, टियों अली, चौथी फातिमा, पंचों हसनैन करीमैन, ये छही मुझे लजपाल नबी जा महबूब तरीन आहिन। जेको पांजी कचहरियुन में हिकड़े जो शान खटाए ॿिए जो वधाए, धारियन जी त परे जी ॻाल्हि आहे, ॿिया जेके मसलक वारा उहे पंहिंजी पाण सां ॼाण, असांजो न को उन्हनि सां अचे न को वञे, न को असां उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं था। हर कंहिंखे बाबा हक़ जी ख़बर आहे, हर कंहिंखे पा अटे जो हर को खाए थो, तूं मां बि खाऊं था, सभिनी खे ख़बर आहे बाबा केरु कहिड़े रस्ते ते आहे, केरु कहिड़े रस्ते ते आहे, सभिनी खे ख़बर आहे। पर असांजा सुन्नी उन्हनि जी सोच ते अफ़सोस आहे, उन्हनि जे ख़्याल ते अफ़सोस आहे, जो सिद्दीक़ अकबर जो शान बयान कंदा त अलीअ जे शान खे घटाए पो अबू बकर जो शान बयान कंदा, वरी अलीअ जो शान बयान कंदा के त अबू बकर जे शान खे घटाए पो अलीअ जो शान बयान कंदा। तोखे कहिड़ी ताक़त आ, तू कहिड़े आसमान तां लथो ही, अरे अबू बकर जो पंहिंजो शान आ त मुंहिंजे मुर्शिद मौला अली जो पंहिंजो शान आहे। तो मथे खणी चो सुभान अल्लाह। तकतोर असां में नाहे त हिन हेतरी खिदमत कई, हिन हेतरी खिदमत कई, अबू बकर हेतरी खिदमत कई, अली हेतरी खिदमत कई, तकतोर नाहे जिथे निहारी दे ये छही ॼणा मुंहिंजे नबीअ जी नज़रुनि जे आॾो हूंदई। चांद जो को मुकाबलो आहे ही कोन, वरी जो सुभान अल्लाह, इंसान जो नबी जी मोहब्बत में को मुकाबलो शान आहे, सभिनी जो पंहिंजो पंहिंजो शान आहे, सभिनी जो पंहिंजो पंहिंजो मर्तबो आहे, सभिनी जा फज़ाइल अचनि था, जे फज़ाइल ॻोल्हींदे त तोखे नासबी न हुजी त अमीर मुआविया जा फज़ाइल बेशुमार मिली वेंदे, ईअं ॻाल्हि नाहे, फज़ाइल हर कंहिंजा आहिनि, पर मुझे मुर्शिद अबू बकर, मुझे मुर्शिद मौला अली, असांजी अम्मा आयशा, असांजी जीजल मां फातिमा ज़हरा, ऐं असांजा इमाम हसनैन करीमैन जेतिरा नबी जा प्यारा हुया, महबूब हुया, कंहिं किताब ईअं न लिखियो त इन्हनि खां वधीक ॿियो को प्यारो आ, छो त इहे अल्लाह जे लश्कर जा ये छही अगवान आहिनि। समझो था कि न कोन था समझो? सुभान अल्लाह। प्यार जी ॻाल्हि आहे, मोहब्बत जी ॻाल्हि आहे। हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला वही नाज़िल फरमाई, महबूब हक़ अदा कर, पंहिंजे सभी घर वारनि जा औलाद जा हक़ पूरा पूरा करे ॾे। साईं करीम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हक़ ज़ाहिरी दुनिया जा पूरा कंदुसि, पर दिल में मोहब्बत आहे, दिल में चाहत हिकड़न सां आहे त पोइ छा कयां? अल्लाह जे तरफ़ां आवाज़ आहे, महबूब दिल जी चाहत माफ़ आहे, जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत आहे, मूं रब खे बि उन सां मोहब्बत आहे। वरी जो सुभान अल्लाह। बुजुर्गन लिखियो त इहा ॻाल्हि अल्लाह जे नबी बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा जे लाइ फरमाई हुई। घर वारियूं त सभई घर वारियूं आहिनि, जीजल माहिरूं मोमिननि जूं त सभई आहिनि, पर जेतिरो प्यार नबी जो आयशा सां हुयो, एॾो प्यार महबूब जो कंहिं घर वारीअ सां न हुयो। सईदा खदीजा सां मोहब्बत वालिहाना हुई,
वफात अक्तस ताई खदीजा के याद कंदा हुआ पर साइण मक्के में वफात करे वही हुई हड डोकी हुई साइण मददगार हुई पर बाद जी घर वारन जी गाल दी अचे तो उन्हनि में आयशा जो को मुकाबलो हुयो ही कोन नबी जी महबूब घर वारी हुई तो सईदा आयशा वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जे कुरान फरमायो युवादून मन हादल्लाह व रसूलहू जेके अल्लाह उन जे रसूल जा दुश्मन थी वञन मोमिन अल्लाह वारा उन्हनि सां यारियूं नाहिन रखंदा समझो था नस कुरान जो अथव असां चवंदा त असांजे कोई नमाज़ नथा पढ़ो किथे लिखियल आहे ऐसे मुझे चौथा इन फिरकन जे पोया नमाज न पढ़ने जो दलील केड़ो आ दलील पुछा कदे तो 100 दलील अची विंदे हजरत उस्मान जी नूरैन हुयो न सैयदना उस्मान के शहीद के वो बलवाई आया हुयो एकड़ा सहाबी मोतदिल हुया हजरत उस्मान हुक्म दिनो तो भली इन जे पोया नमाज पढ़ो आम गाल थी वे बलवाई नमाज पढ़ाए निभागे मस्को वारो वो नमाज पढ़ाए वनी नमाज पढ़ो पर साहबी चवन पिया तो बलवाइन जे पोया नमाज न पढ़ंदा सी उस्मान तुंजा दुश्मन है वरी जो सुभान अल्लाह साहबा नमाज न पढ़ी जमात हले पई वरी घर पिया पढ़न नमाज हले पई तदे भी घर में नमाज पिया पढ़न असा जे ला दलील ठाए व्या त नबी जे दुश्मन सा यारियूं नाहिन रखबियो उमर साईं जे सामो फैसलो खणी आया ओ यहूदी वारो फैसलो उमर नबी का फैसलो कराए आया हूं सो मु यहूदी जे हक में फैसलो दिनो अथन हे मुसलमान सदाए तो फैसलो कबूल न तो करे उमर तलवार कदी मुनाफिक जो सिर धड़ खां धार करे छजो फरमाए तो जेको नबी जो दुश्मन ना सो मु उमर जो दुश्मन आहे